अस्सलामुअलैकुम। आउं आहियां अमीर मुस्लिम ऐं आवाज़ थी रहिया आहियो मुंहिंजी यूट्यूब वीडियो सीरीज़ फाइनेंशियल लिटरेसी इन सिंधी जी 5वीं वीडियो, जंहिंजो नालो आहे पाकिस्तान वर्सेस इंडिया स्टैट्स ऑफ फाइनेंशियल लिटरेसी व्यूज़ ऑन पाकिस्तानी बैंकिंग सिस्टम। सो काफ़ी वॾो नालो थी वञो। हिन वीडियो में असां कवर कंदासीं बेसिकली स्टैट्स खे। त स्टैट्स छा था चवनि फाइनेंशियल लिटरेसी जे हवाले सां, ऐं स्टैट्स जेके हूंदा बेसिकली उहे 3 स्टैट्स पाण हिन वीडियो में कवर कंदासीं। नंबर 1 पाण इहो ॾिसंदासीं त ॿिन्ही मुल्कनि जी जेका आबादी आहे उन में केतिरनि वटि बैंक अकाउंट आहे। ठीकु आहे जी। ॿियो पाण इहो ॾिसंदासीं त ॿिन्ही मुल्कनि जी जेका आबादी आहे उन्हनि जो केतिरो फ़ीसद जेको आहे उहो बैंक मां कर्ज़ु खणी सघे थी। ठीकु आहे जी। ऐं टी ॻाल्हि पाण स्टैट्स पे ॾिसंदासीं त ॿिन्ही मुल्कनि जी जेका आबादी जो केतिरो फ़ीसद आहे जेको कंहिं बि फॉर्मल फाइनेंशियल सर्विस खां एक्सक्लूड आहे। हाणे इहे थोरा टर्म्स थोरा तव्हांखे ॾुखिया लॻंदा, पाण अॻियां हली करे हिन जी वज़ाहत कंदुसि। त मतिलबु त फाइनेंशियल सिस्टम मां ई ॿाहिरि निकितल आहे। ठीकु आहे, नॉर्मल हवाले सां इहा ॻाल्हि। अच्छा, पोइ पाण हिन स्टेट सां थोरो तजियो कंदासीं। आख़िर में कुझु गुज़ारिशात ऐं पाकिस्तानी बैंकिंग सिस्टम जे हवाले सां कंदुसि। सो ॻाल्हि कंदासीं पाण हिन सभिनीनि मौज़ूअनि ते, पर सभिनी खां पहिरीं हुसूल बरकत जे लाइ दुरूद पाक पढ़ी वठो। सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। दोस्तों, हीअ जेका असांजी सीरीज़ आहे उहा हले पई फाइनेंशियल लिटरेसी जे हवाले सां। सो अगरि हाणे पाण जेकॾहिं फाइनेंशियल लिटरेसी खे सम्झणु चाहियूं था त पाण खे इहो सम्झणो पवंदो त फॉर्मल फाइनेंशियल सर्विसिस कहिड़ियूं आहिनि। अच्छा, उन में बैंक्स अचो था वञनि, उन में जेको आहे सो इंश्योरेंस अचो थी वञे, उन में जेको आहे पेमेंट सिस्टम अचो था वञनि, ATM कार्ड, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड वग़ैरह ऑनलाइन जेके आहिनि, उन में स्टॉक मार्केट अचो थी वञे। सो उन में जाम सारी शयूं अचो थी वञनि। सो पाण ॾिसंदा आहियूं त मुल्क जा माण्हू इन्हनि सर्विसिस खे अवेल कनि पिया या कोन पिया कनि। त उन सां पाण जाचींदा आहियूं त मुल्कनि जी जेका फाइनेंशियल लिटरेसी आहे उहा केतिरी आहे। त अॼु पंहिंजी कोशिशि हूंदी बैंकिंग सिस्टम खे जेको सो कवर करण जी। उन जे हवाले सां पाण 3 स्टैट्स बि गॾु कया आहिनि। ठीकु आहे। सो नंबर 1 स्टैट जेको उहो इहो हो त पाकिस्तान जी केतिरी फ़ीसद आबादी वटि बैंक अकाउंट आहे या कोन्हे को। सो उन जे लाइ आउं वियुसि स्टेट बैंक जी वेबसाइट ते, ऐं स्टेट बैंक जी वेबसाइट इहा ॻाल्हि ॿुधाए पई त टोटल 5 करोड़ 75 लख बैंक अकाउंट पाकिस्तानियुनि जा आहिनि। सो 25 करोड़ मां 5 करोड़ 75 लख मतिलबु 23%, 23% आबादी वटि बैंक अकाउंट आहे। एंड अगेन 77% आबादी वटि बैंक अकाउंट कोन्हे को। एतिरा घटि बैंक अकाउंट छो आहिनि उन जी वजह ते पाण पोइ तबसरो कंदासीं। इंडिया ते था हलूं। इंडिया जी 80% आबादी वटि जेको आहे 110 करोड़ उन्हनि वटि जेको सो बैंक अकाउंट आहिनि। हा, कॾहिं कॾहिं आउं सोचां थो त यार 110 करोड़ ही बैंक अकाउंट खे कंदा छा हूंदा। छो इहो छो पियो सोचां, इन करे अहिड़ो सोचां छो जो मूं पोइ वीडियो में ॻाल्हि कई हुई त 80 करोड़ इंडियंस वटि त उनजी हालत इहा आहे त ज़िंदा रहण जे लाइ बि 5 किलो अटो जेका आहे गवर्नमेंट ॾिए थी हर महीने। त हू त 5 किलो अटो वठण जे बि क़ाबिल कोन आहिनि। उहे 110 करोड़ जेके बैंक अकाउंट आहिनि उन जो अचार ठाहे उनखे चटींदा छा कंदा। सो इहो हिकिड़ो लाइटर मोड ते हिकिड़ी ॻाल्हि थी वई। ख़ैर, अॻियां था हलूं। टियों जेको स्टेट आहे उहो इहो आहे त केतिरा पाकिस्तान जी केतिरी फ़ीसद आबादी जेका आहे कंहिं बि फाइनेंशियल सर्विस खां ॿाहिरि निकितल आहे, एक्सक्लूड आहे। त उहा आहे 53%, 53%। ऐं इंडिया जी पाण ॻाल्हि कंदासीं त इंडिया जी 20% आबादी कंहिं बि फाइनेंशियल सर्विस खां एक्सक्लूड आहे, ॿाहिरि निकितल आहे। त हीअ त थी वई स्टेट्स जी ॻाल्हि। हाणे थोरो पाण ते तबसरो कंदा हटूं। नंबर 1 जेका ॻाल्हि हुई त अकाउंट त घटि छो आहे, उनजी वजह छा आहे। हाणे उनजी वजूहात जाम सारियूं आहिनि। उन में हिकिड़ी वजह इहा बि आहे त पाकिस्तान जी जेकर पाण ॻाल्हि करियूं पाकिस्तान में बैंक अकाउंट छो घटि आहिनि। त उनजी वजह हिकिड़ी इहा बि आहे त बैंक जी पेनिट्रेशन बि घटि आहे। पाकिस्तान में बैंकूं घटि आहिनि ऐं घणियूं तणियूं जेके आहिनि से शहरनि में आहिनि, ॻोठनि में त घटि आहिनि। ऐं पाकिस्तान जी जेका आबादी आहे उनजो 65%, 65% त भरड़ी में आहे ऐं 25% जेको शहरनि में आहे। ऐं ॿियूं जाम सारियूं वजूहात आहिनि। पाकिस्तानी लिटरेट कोन आहिनि एतिरा, उन्हनि खे बैंक सम्झ में कोन थी अचे, थोरो जाम सारियूं ॻाल्हियूं। ठीकु आहे। अच्छा जी, हुन खां पोइ इंडिया में वधीक आहिनि। हाणे छो वधीक आहिनि उहा ॻाल्हि मूंखे सम्झ में कोन आई। ॿी ॻाल्हि ते था अचूं। ॿी ॻाल्हि कहिड़ी हुई त एतिरा घटि माण्हू, सवाल आहे त पाकिस्तान जा केतिरा माण्हू जेको आहे सो बैंकुनि मां कर्ज़ु खणी सघनि था। त ओनली 2.4, 2.5% माण्हू जेको आहे सो उहो खणी सघनि था कर्ज़ु। ऐं इंडिया जा 13% जेको आहे सो बैंकुनि मां कर्ज़ु खणी सघनि था। 28, 13 अगेन जाम घटि आहे।
वजह छा आहे एतिरी घटि माण्हू कर्ज़ु छो था घटि खणी सघनि, वजह हाणे उन ते पाण अचूं था। ॾिसो बैंक तव्हांखे कर्ज़ु ॾिए थी 3 शयुनि जे बेसिस ते। बैंक ऑपरेट कीअं थी करे, बैंक ऑपरेट ईअं थी करे त जेके अमीर माण्हू आहिनि उन्हनि जो जेको फालतू पैसो आहे उहो जेको सो व्याज कमाइण जे लाइ बैंक में रखाए छॾीनि। अच्छा, बैंक वरी उन्हनि खे कर्ज़ु ॾिए थी जिन खे ज़रूरत आहे, वरी उहो अहसान कोन थी करे कंहिं ते, उन में उन्हनि जो बिज़नेस हूंदो आहे। कंहिंखे कर्ज़ु ॾिए थी, कर्ज़ु उन्हनि खे ॾिए थी जेके माण्हू उन्हनि वटि 3 शयूं हुजनि। नंबर 1 शइ, या त उन्हनि वटि का प्रॉपर्टी हुजे, घर हुजे या कुझु बि हुजे, प्रॉपर्टी खपे, या उन्हनि वटि गारंटर हुजे, यानी को वॾो सरमायादार गारंटी ॾिए त हीउ कर्ज़ु कोन ॾींदो त आउं ॾींदुसि, ठीकु आहे, को गारंटी हुजे का वॾी तगड़ी। या नंबर 2 इमूवेबल प्रॉपर्टी हुजे। इमूवेबल यानी मूवेबल प्रॉपर्टी, सॉरी, मूवेबल प्रॉपर्टी चाहे गाॾी आहे या तव्हांजी मशीनरी आहे, कुझु बि थी सघे थो। त अगरि तव्हां वटि उहा शइ आहे त पोइ तव्हांखे कर्ज़ु मिलंदो। मतिलबु सिंपल सी ॻाल्हि आहे, अगरि बैंक मां कर्ज़ु खपे त उनजे लाइ तव्हांखे अमीर थियणो पवंदो। तव्हां अमीर हूंदव त कुझु न कुझु उनखे गारंटी ॾींदव, ऐं गारंटी ॾींदव त उनजे बेसिस ते तव्हांखे मिलंदो कर्ज़ु। अदरवाइज़ यू आर नॉट एलिजिबल फॉर एनी कर्ज़ु। पाकिस्तान में 2.5% आबादी सिर्फ़ु कर्ज़ु खणी सघे थी, पर पाकिस्तान जी जेका गवर्नमेंट आहे उहा धड़ाधड़ कर्ज़ु खणे थी, बल्कि हितां त छा ॿाहिरां कर्ज़ु खणे थी, उनखे का झल पल कोन्हे। छो कोन्हे? छो जो उन जो जेको कर्ज़ु लाहिणो आहे गवर्नमेंट खे थोरी लाहिणो आहे, उहो त पाण खे लाहिणो आहे, उहो त पाण ते टैक्स खणंदा, असां टैक्स ॾींदासीं, पोइ हुन सां उहो कर्ज़ु लहंदो, त हुन जे लाइ का झल पल कोन्हे गवर्नमेंट जे लाइ, पर आवाम जेका आहे सिर्फ़ु 2.5%, ठीकु आहे। अच्छा, हाणे इहा ॻाल्हि थी। अच्छा, हाणे मूंखे थोरी सी हिकिड़ी गुज़ारिश करणी हुई बैंकिंग सिस्टम जे हवाले सां। ॾिसो, इहो हिकिड़ो सिस्टम आहे जंहिंमें अमीर जेको वधीक अमीर थियो थो वञे बैंकिंग सिस्टम में, ऐं पाकिस्तानी छो नथा बैंक में हथु विझनि, छो जो हिकिड़ो त व्याज आहे, मुस्लमान बि पाण यार, ऐं ॿी ॻाल्हि इहा बि त कर्ज़ु मिले ई कोन थो न। त मुस्लमान बेशक ॿी जॻह ते आहियूं, पर कर्ज़ जी ख़्वाहिश कंहिंखे कोन्हे, हर कंहिंखे त मिले कर्ज़ु, पर कर्ज़ु मिले कोन थो। कर्ज़ु इन करे कोन थो मिले छो जो प्रॉपर्टी काई कोन्हे, गारंटी काई कोन्हे, ठीकु आहे जी। पर जेन्युइन केसिस बि त आहिनि न। ॾिसो, बिज़नेस करिणो आहे या पाण एग्रीकल्चर आहियूं, मुल्क आहियूं, त फसलूं पोखणियूं आहिनि, त रॉ मटीरियल खपे थो, ॿिज खपे थो, बाण खपे थो, पैसे जी ज़रूरत आहे। सो छा कजे, गुज़ारिश छा कनि, त अहिड़ो को सिस्टम ठाहिजे जंहिंजे तहत इहा जेका हिकिड़ी ॻाल्हि आहे न, त का प्रॉपर्टी खपे, का गारंटी खपे, उन शइ खे अगरि हटाए छॾिजे ऐं ग़रीबनि खे कर्ज़ु ॾिजे, ईअं थी सघे थो। अहिड़ी का मिसाल आहे? हा, हिकिड़ी मिसाल आहे। उहा मिसाल आहे बांग्लादेश में। बांग्लादेश जी आहे हिकिड़ी बैंक, ग्रामीण बैंक, जेका शुरू थी हुई 1976 में कॉन्सेप्ट आयो, ऐं 1982 खां फॉर्मली उहा हली हुई। यूनुस हबीब, उहो तव्हां ग्रामीण बैंक खे यूट्यूब ते सर्च कजो, जाम हुन में हिकिड़ो केस स्टडी आहे। पोइ हुननि हिकिड़ो हो यूनुस हबीब हो। यूनुस हबीब छा कंदो त पंहिंजे ॻोठ जूं मायूं हुयूं, उन्हनि खे ज़रूरत हुई पैसे जी, त हुन पंहिंजे पर्सनल जेको हुननि पैसो सेविंग हो उन ॾिनी हुनखे। ऐं पोइ मायुनि छा कयो, सिलाई मशीन वरिती, सिलाई मशीन मां जेको सो हुननि कमु कयो, ऐं कमु करे पैसा वापसि बि करे ॾिया। त हुनखे लॻो त यार इहो त कमु करे वेठो, $27 रोज़ ॾिनी, जेको वापसि थी वई, ठीकु आहे। त हुन लॻो यार अगरि पाण ग़रीब खे ॾियूं त ग़रीब कमाए करे वापसि करे छॾंदा, हू त ग़रीबनि खे ॾियणु घुरिजे। त हुन 1982 में इहो ग्रामीण बैंक सिस्टम शुरू कयो, माइक्रो क्रेडिट। बांग्लादेश में हालत इहा हूंदी औरतुनि जी ख़ासि तौर ते, त औरतुनि खे कर्ज़ु कोन मिलंदो, बैंक कोन ॾींदी हुई, भले औरत अमीर बि हुजे त बि। त हुन हिकिड़ो एहतजाजनि हिकिड़ो सिस्टम अहिड़ो ठाहियो त असां सिर्फ़ु औरत खे ॾींदासीं कर्ज़ु। ऐं उन्हनि जो इहो जेको सिस्टम हो त ग़रीब खे कर्ज़ु ॾियणो आहे, नंढो कर्ज़ु, माइक्रो क्रेडिट, वॾा कर्ज़ु कोन ॾियणा, नंढो कर्ज़ु ॾियणो आहे, माइक्रो क्रेडिट, जंहिंसां उहो बिज़नेस करे कमाए वापसि करे। तव्हां यकीन ॼाणियो, उहो 5 करोड़ माण्हू, हिन अकेले यूनुस हबीब बांग्लादेश जा 5 करोड़ ग़रीब माण्हुनि खे हुननि अमीर करे ॾियो, पॉवर्टी मां कढी ॾियो। स्टेट्स आहिनि, हुन ते हुनखे नोबेल प्राइज़ मिलियो आहे 2006 में, नोबेल प्राइज़ मिलियो आहे। सो चवणु मक़सदु इहो आहे त जेकॾहिं तव्हां पैसो सिर्फ़ु अमीरनि खे न ॾियो, ग़रीबनि खे बि ॾियो, त ग़रीब बि कमु करे पंहिंजी गुरबत मां निकिरी सघनि था। इहो साबित करे छॾियो यूनुस हबीब, इहो साबित करे छॾियो ग्रामीण बैंक, ठीकु आहे जी। 5 करोड़ जो मतिलबु छा आहे, 30% आबादी। मूं ॾिठो पए त हींअर बि बांग्लादेश जी तक़रीबन 12% आबादी अहिड़ी आहे जेका इंतिहाई गुरबत, एक्सट्रीम ग़रीब आहे। त चवणु मक़सदु इहो आहे त जेकॾहिं हू करे सघनि था त वाई नॉट असीं जो कोन था करे सघूं। अच्छा, पाकिस्तान में बि हिकिड़ी मिसाल आहे, उहा आहे अख़ुवत फाउंडेशन जी।
पाकिस्तान में अकुवत फाउंडेशन, अच्छा वो जेके आहिनि ग्रामीण बैंक वारा उहे त जेको आहे सो व्याज वठंदा हुआ, माना हू सेक्युलर बैंक आहे। तो हू जेको व्याज वठंदा हुआ ग़रीबनि खे ॾींदा हुआ, पर ग़रीबनि खां व्याज वठंदा हुआ, ठीकु आहे। सो व्याज बि उन्हनि जो हो, पर उन बावजूद बि जेकॾहिं हू गुरबत ख़तमु करण में उन्हनि कुझु कयो आहे तो सोचणु घुरिजे, ठीकु आहे जी। अगरि पाण जो व्याज वारो एलिमेंट बि ख़तमु करे छॾियूं, अच्छा हुननि जी जेका रिकवरी हुई 95% हुई, 95% रिकवरी हुई, ऐं हुननि जे कानून में किथे बि लिखियलु कोन्हे त जेकॾहिं को पैसा वापसि न कंदो त उनखे का बि क़िस्म जी पनिशमेंट बि कोन्हे का, नो कोलेटरल नीडिड, नो पनिशमेंट। अगरि तव्हां पेमेंट नथा करियो ख़ैर दैट्स इट, हुन ते कंहिं क़िस्म जी का पनिशमेंट आहे ई कोन। जेकर अहिड़ो सिस्टम पाण पाकिस्तान में अचे त कर्ज़ु ॾिजे ऐं व्याज बि न हुजे, कोलेटरल बि न ॾियणो पवे, माइक्रो क्रेडिट हुजे, त अहिड़ो सिस्टम आहे अकुवत फाउंडेशन जो, जेका 2001 खां शुरू थी आहे। ऐं ॿुध मूं थोरो घणो पढ़ियो पिए त 54 लख माण्हू जेके आहिनि उन्हनि खे इहो कर्ज़ु मिली चुको आहे। सो इट इज़ इन द प्रोसेस, घणो टाइम कोन थियो आहे, पर चवण जो मक़सदु इहो आहे। ऐं 99% रिकवरी आहे, बिना व्याज जे कर्ज़ु ॾिनो 99% माण्हू वापसि पिया कनि, त कामयाबु आहे यार। बिना व्याज जे बि हली सघिजे थो, बिना कोलेटरल जे बि हली सघे थो। ऐं आउं चवां थो हिकिड़ी मिसाल, चलो इहा पाकिस्तान जी आहे, ऐं जापान जी मिसाल थो ॾियां। जापान में 2016 खां वठी हिन साल 2024 जी मार्च में वञी हिननि जेको आहे सो हुनजी हिकिड़ी पॉलिसी रही हुई नेगेटिव इंट्रस्ट, माना तव्हां बैंक में पैसा विधो त बैंक तव्हांखे व्याज कोन ॾींदी, बल्कि बैंक तव्हां खां पैसा वठंदी, तो पैसो छो विधो आहे, बल्कि मतिलबु पंहिंजी फीस तो वठंदी न, बैंक फीस माना सरचार्ज, ठीकु आहे न। त तव्हांजे पैसे खे संभालणु, सिक्योर करणु, उन जा तव्हांखे पैसा ॾियणा पवंदा। तो जापान में इहो थी सघे थो, नेगेटिव इंट्रस्ट रेट थी सघे थो 2016 खां वठी 2024 मार्च ताईं, त पोइ पाण वटि छो कोन थो थी सघे, त पाण व्याज वारो सिस्टम ई ख़तमु करे ॾियूं। अगरि ईअं थी वञे त छा मज़ो अची वञे, व्याज वारो सिस्टम ख़तमु, उहो जापानी करे सघनि था, पाण मुस्लमान करणु घुरिजे पाण खे। अच्छा हिकिड़ी आउं तव्हांखे यादगार, जॾहिं स्टेट बैंक जो इफ़्तिताह पे थियो, क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना जी आख़िरी जेका स्पीच हुई, आख़िरी, उनखे तव्हां इंटरनेट तां खणी करे ॾिसिजो, ऐं लॻाए थो स्क्रीन ते। हुन में क़ाइद आज़म ॾाढियूं मतिलबु इंतिहाई कम वारियूं ॻाल्हियूं कयूं हुयूं। चयो हो त 2 जेके दुनिया जूं वॾियूं अज़ीम जंगूं थियूं हुयूं, उनजी वजह हुई कैपिटलिज़म। कैपिटलिज़म जी वजह सां दुनिया जूं 2 वॾियूं जंगूं थियूं, हेतिरा करोड़ माण्हू मरिया हुन में। ऐं क़ाइद आज़म इहा ॻाल्हि चई हुई स्टेट बैंक वारनि खे, त आउं तव्हांजी रिसर्च खे ॾिसंदुसि, तव्हांखे पाकिस्तान जो बैंकिंग सिस्टम अहिड़ो ठाहिणो आहे जंहिंमें तव्हांखे मौक़िया फराहम करणा आहिनि बराबरी बेसिस ते। ऐं आउं पाण इन खे ॾिसंदुसि तव्हांजे रिसर्च विंग खे, त तव्हां अहिड़ो सिस्टम ठाहियो था या कोन था ठाहियो। त चवणु मक़सदु कैपिटलिज़म मतिलबु छा आहे, मतिलबु इहो आहे कैपिटलिज़म जा 2 वॾा मेन मसइला आहिनि। नंबर 1 मसइलो इहो आहे त सॼी दौलत जेका आहे कुझु माण्हुनि वटि जमा थियो थी वञे, ऐं हू वरी कंहिंखे ॾियण लाइ तयार ई कोन्हे को। अॼु बि हालति इहा आहे त दुनिया जा सिर्फ़ु 8 माण्हू बाक़ी अधु दुनिया खां वधीक दौलत रखनि था, माना 811 करोड़ न, तो 406 करोड़ माण्हुनि खां वधीक दौलत सिर्फ़ु दुनिया जे 8 माण्हुनि वटि आहे। इहो अॼु जो स्टेटस आहे। अॻियां हली करे इहे 5 थी वेंदा, पोइ 4, पोइ 1 थी वेंदो। त हिकिड़ो त कैपिटलिज़म जो मेन मसइलो आहे, त दौलत सॼी जेका आहे सो पाण वटि कुझु माण्हुनि वटि जमा थियो थी वञे, उहा इहा ॾियनि कोन था। इस्लाम चए थो त ईअं कोन्हे को, तव्हां पैसे खे हलायो, रोटेट करियो, ठीकु आहे जी। सो हिकिड़ी ॻाल्हि त इहा थी वई। ॿियो कैपिटलिज़म जो मसइलो इहो आहे त इकोनॉमिक सिस्टम सां गॾोगॾु हुननि जो जेको एजुकेशनल सिस्टम आहे, पढ़ाई वारो सिस्टम, ऐं पढ़ाई वारे सिस्टम में धड़ाधड़ इहा ॻाल्हि चयो थो वञे त तव्हां जेको आहे सो नौकिरी ॻोल्हियो, सुठी पढ़ाई करियो, सुठी नौकिरी मिलंदी। सॼी क़ौम खे कहिड़ी जॻह ते लॻाए छॾियो आहे, नौकिरी करियो। त पाण पैदा नौकिरी करण जे लाइ कोन पैदा थिया आहियूं, पाण नौकिरी पैदा करण वारनि जे लाइ पैदा थिया आहियूं। पाण खे नौकिरी पैदा करणु घुरिजे, बजाए इहो पाण नौकिरी जे पोयां लॻा पिया हुजूं। सो इहे बस जेके इन सिस्टम जा फ्लॉस कैपिटलिज़म, मुंहिंजूं गुज़ारिशात जेके स्टेक होल्डर आहिनि, पॉलिसी होल्डर, अगरि तव्हांखे लॻे इहे गुज़ारिश कंहिं कम जूं आहिनि त तव्हां सोचिजो, गौर कजो, शेयर कजो। तव्हां असांजो कमु पसंदि अचे काइंडली असांखे लाइक करे वठो, शेयर करे वठो, सब्सक्राइब करे। तव्हांजी सपोर्ट जे बग़ैर असां कोन था हली सघूं। दुरूद पाक सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, फ़ी अमानिल्लाह।